मौलाना फजल रहमान हिकिड़ो निकाह पढ़ियो, उन में खारकू खणी उछलियूं छटियूं, अची जो अची लॻा मुखालिफ़, चए बाबा हिन मौलवी खे क़दुरु कोन्हे को, ख़ुदा जे रिज़्क़ खे उछलींदो पियो ते हीअं पियो कंदे, वठ वठां सोशल मीडिया प्रोपेगेंडा, मौलवियुनि जी हथ त का ज़रड़ी बि ॻाल्हि अचे माण्हू ईअं आग बगोला थी था वञनि। पोइ मुफ़्ती अब्दुल वाहिद कुरैशी ॿियनि आलिमनि सभिनी ॾिसो हुज़ूर जी सुन्नत आहे, निकाह खां पोइ खारकूं छटणु मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। अंधो अकुल जा अंधो दाह करण खां अॻे पढ़ो त सही, जेको माण्हू इन बरकत वारी निकाह जी मजलिस में इहे खारकूं छटे थो, उनखे त को क़ुर हदीस जो इल्मु हूंदो। शहीद जी तोहीन कई आहे मौलाना, शहीद जी तोहीन कई आहे, केॾो तूफ़ान बर्पा थियो। मौलाना चयो शहीद जो मक़ाम ऐं मर्तबो छा आहे उहो त मां ॼाणा थो, तव्हां मूंखे कहिड़ो सेखारींदा? तव्हां त कारगिल में शहीदनि जा लाश ई कोन वरिता हिंदुस्तान खां, उहे हिंदुनि दफ़नाए छॾिया। कर्नल शेर खान जो बि लाश उन्हनि ज़ोरी चो वठो। तव्हां पंहिंजे शहीदनि जी जेका तज़लील कई आहे, साबिक़ आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ जी स्पीच हले पई, चई मरना मारना होता है, फौज में आते क्यों? जेके दाऊं पिया कनि, तव्हां मौली साहब शहीदनि जी तज़लील कई आहे, असांजो हां थो सड़े, मौलाना असांखे ज़ुल्म करे छॾियो। तव्हां कंहिंजे इशारे ते वञो पिया, तव्हां पाण हिन फ़ौजुनि खे बेइज़्तो पिया कयो, त न पई सम्झ में अचे। शहीद जेको बॉर्डर ते मुल्क ऐं मिलत जी या क़ौम जी हिफ़ाज़त कंदे अलाह जी राह में जान ॾिए थो, वॾो अज़ीम मर्तबत आहे, उन जी असां मुखालफ़त न कई आहे, न कंदासीं। बाक़ी हाणे हिकिड़ो जेकॾहिं को चवे त बाबा तव्हां वञी जेको आहे जंग लड़ो, तव्हां लश्कर ठाहियो, बोलना चो इहो बि त तव्हां तजुर्बो कयो। बंगाल में तव्हां बदर शम्स लश्कर ठाराया, वरी उन्हनि सां पाण हालत कई, ऐं क़ाइदे मिलत इस्लाम ईअं चयो त जिन जनरल जंहिं जेको आहे सो असांजी किरदार कुशी कई आहे, इहो माफ़ी वठंदो इनशाअल्लाह। हाणे साॻी चुप थी वई ॻाल्हि। अकुल जा अंधो हिकिड़ी ॻाल्हि खे सियाक सिबाक कटे, हाणे क़ुर शरीफ़ में ला तक़रबु सलात, निमाज़ न पढ़ो, हिकिड़ो चवंदो आहे क़ुर में लिखियल आहे, अॻिते बि त पढ़ वान तुम सुकारा, नशे जी हालत में अचो त निमाज़ न पढ़ो। शहादतूं त असां ॾिनियूं, मुंहिंजे जमात जे उलमा हिकिड़े हिकिड़े ॾींहुं 100 जनाज़ा खया आहिनि। काॾे विया? शेख हसन जान शहीद रहमतुल्लाह अलैह, उनजो कातिल काॾे विया ख़बर कान्हे। मौलाना समीर हक पिंडी में, उन बहरिया टाउन पिंडी में जिते ज़मीन में बि कैमरा नसब थियल आहिनि, मथे बि आया, हिकिड़े आलिम खे शहीद कयूं, गुम थी विया, ख़बर ई नथी पए, हिते कातिल नथा लभनि। मौलाना आज़िम तारिक खे इस्लामाबाद जे उन शाहराह ते, जंहिं शाहराह ते चोतरफ़ कैमराऊं आहिनि, शहीद करे हलिया विया, गुम थी विया, ख़बर न थी। शहादतूं असां खणियूं। मुफ्ती अब्दुल शकूर शहीद, मज़हबी उमूर जो वज़ीर, रोज़ो खोले पंहिंजी दफ़्तर में वञे पियो वज़ारत मज़हबी उमूर खे ॾिसण लाइ, हाजियुनि जे कमु करण लाइ, रोड ते शहीद पियो, कलाक पूरो रोड ते पियो आहे, का ख़बर ई कान्हे। आम माण्हू अची अस्पताल पुॼायो आहे, पोइ ख़बर पई आहे मज़हबी उमूर जो वज़ीर आहे। शहादतूं त असां ॾिनियूं, शहीदनि जा जनाज़ा असां कया आहिनि, शहीदनि सां मज़ाक असां न कई आहे, शहीदनि सां मज़ाक तव्हां कई आहे। जंहिंखे का ख़बर कान्हे, मिंट में मुफ़्ती थी थो वञे, मिंट में हर को पंहिंजी फतवाऊं पियो थो झाड़े।